अचने हां एडी जो खैर अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद जो लडे ठुल के छडे मजो अचाई तो ॾाढो बेहतरीन मज़ो ॾाढो मजो आहे एड़ा यार दोस्त उते अथी यार दोस्त खणी हिते न पर इहो आहे माहौल उते भलो आहे उन खां अलावा हवा आहे हां मौसम प्यारी आहे बस हवा जे करे यार दोस्त न छड़बा न ॿियो बाबा असां सां हूंदे त वीडियो ठाहींदासीं टिकटॉक ते यूट्यूब ते फेसबुक ते मिड़े सोशल मीडिया अल्लाह जे नाले ते भाई ने गरीब जी मदद कयो मिस्किन जी ॾाढो बुखायल वेठा होटल ते ख़र्च कयो था 50-100 खाओ खपायो था बुखायल ॾाढी बुख लगी आहे मां गरीब जी मदद कयो अल्लाह जे नाले ते वॾा माफ़ कर बाबा वधिक न था केतिरा ॼणा वेठा चंदो करे मांखे एतिरा ॾिजो मानी जेतिरा मां मानी खावां हल पैसा न था ॾे मानी खारायो मांखे मां बुख ॾाढी लगी आहे काथों जो फ़कीर आहे एॾो 12 जो आहे ओढाणे जो आहे आयो काथे ख़ैर न मिलियो बुख ते साह निकिरी वियो घुमी घुमी माण्हू ॾिनी नथा महांगाई साड़े छॾियो आहे मुल्क खे मानी खाईंदे मानी खाईंदुमि बस एतिरा ॾियो जेतिरे मानी खावां पेट भरिया फकीरा जेको मानी जी सदा अब हाणे ॻाल्हि ॿुध फ़कीर जी क्या मानी जी सदा आई थी हाँ हे 500 रुपया वठ बिस्मिल्लाह पेट भरे मानी खा जी जेके बचन उहे मूंखे वापस करे बस ॾिसां तुंहिंजी ईमानदारी बस बिस्मिल्लाह हिते वेठो आहे न मां हिते एवता खां मां काॾे वेंदुमि हाँ मांखे अधु कलाक लॻंदो मानी ते खावां न ठीकु आहे तूं खा मौला ख़ुशि कंदे अल्लाह आबाद कंदे वाह मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई कीरा इहो वरी कीअं जेके पैसा बचनी बकाया मूंखे ॾे पोइ हाणे मानी ॾिसण अलाए 200 जी खाए अलाए 300 जी खाए जेके बचंदा वापस करे वेंदो बस ॻाल्हि तोखे ख़तमु लॻे थो ॾींदो मोटाए ॾिसूं था हिन जो ईमान ॾिसूं न आहे यार इन जे ईमान खे शाबाश आहे असां त फ़कीरनि जो मिड़े फंद हूंदो आहे त बुखायल हूं ॾुखायल हूं फिफड़नि जी बीमारी आहे मादो ख़राबु आहे जंग मंडी आहे पिनण जो बि को तरीक़ो हूंदो आहे इन ढंग सां माण्हू ख़ैरात ॾींदो आहे पर यार हिनखे लका फिरीन आहे जो ईमान करे 500 ॾेई छॾिया अथई हाणे मानी त खाधल आहे हाणे हीअं कयां थो 200 ई मोटाए ॾियांसि 300 झलियांसि न यार एतिरी बि लालच न कयां बसि जेके निकिता 2 3 बसि 300 ॾियांसि तूं 200 रखां थो खीसे में चवां थो वॾा 200 जी मानी खाधी आहे 300 वठो अल्लाह तोखे ख़ुशि कंदो आबाद कंदो वरी ॿिए चकर में बि काथे ॾिठई त मिड़े 100 रुपयो हणाईंदो वञासि अच्छा कीरा भा ॻाल्हि सही थो करे मूंखे हिन संगत को सवा तव्हां को सवा मज़ो नथो अचे हिन ईद ते इनशाअल्लाह बसि मां साॻो ई मोटी न हिते बाबा ॾिस न तुंहिंजो धंधो कारोबार सॼो ठुल में मिट माइट तुंहिंजा यार दोस्त सभु ठुल में हैदराबाद अकेलो घर दी उते तूं कमाई बि अहिड़ो कोन थो को ख़ासि उते होटल खोली बि तो नुक़सान कई बिल्कुलु वरी बि ख़बर हुई फलूदे जो दुकान खोली उतो बि नुक़सान कई हाणे तुंहिंजी सोच आहे रक्षो वठी उते हलायां इहो त बाबा हितो ई दुकान में 1000-1500 कमाए पियो हर भर रक्षो वठी उते ख्वार थिए मां बि इहो ई सोचियो आहे त साॻो ई हिते मोटी सही बहितर दुकान अस्सलाम वालेकुम वॾा वालेकुम सलाम हा भाई 300-200 जी मानी खाधमि बसि मौला ख़ुशि कंदे अल्लाह आबाद कंदे बसि मिड़े 70-80 रुपए जी भाॼी वरितमि बसि 100 जी मानी वठी मानी खाधी बहरहाल मजना ॻाल्हि ॿुध यार हिन जी ईमानदारी खे सलाम फ़कीर त यकीन करे मां तोखे 500 ॾिना न सॼी संगत चए पई इहो खणी वेंदो वापसि न ईंदो हीरोनी आहे नशई आहे तौबा इहा ॻाल्हि न कयो सही अल्लाह हर दिल में वसे रसे थो हर हिक जो पंहिंजो ईमान आहे कंहिंजे निड़ ते लिखियल न हूंदो आहे त बेईमान आहे हिन जॾहिं मुंहिंजे बुखार पेट जी सदा पूरी कई त हे पैसा कहिड़े कम जा बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि कयां मां फ़कीर जी अबा अल्लाह बि नियतियूं ऐं दिलियूं ॾिसंदो आहे हा उहो त दिलनि जो मालिक ॾिस मां तोसां चङाई कई हा अल्लाह साईं मूंसां चङाई कई वाह उहो कीअं भाई मसइलो इहो आहे त ॾिस हाणे तूं 500 रुपया खणी वए हा खणी होटल ते वञी मानी खाधे 200 जी 500 उनखे ॾिनई तूं 300 मोटाए ॾिनई न हा मां तोसां चङाई कई त अल्लाह मूंसां चङाई कई असल में इहे 500 हुया नकली 500 हुया नकली यकीन करे नकली हुया न पिया हलनि मां जो फ़कीर आहे पोइ बि हलाए ईंदो ॾिस भलाई थी वई न हिन जो बि पेट भरिजी वियो मूंखे बि 300 मिली विया वञड़े अथी 200 जी मिठी चांहि वठी आहे 100 जी मुंहिंजे लाइ फिकी हलो फ़कीर वॾी महिरबानी अल्लाह ख़ुशि कंदो हा वञ वठी आ हा भलाई थी वई बाबा चङा ई कर त वरी हुनजो सिलो बि मिले थो
छा सम्झी मूं वटि हुया नकली चोथों ॾींहुं न पिया हलनि भउ को कंहिंखे ॾिया न पियो चवंदा हेॾो अदाकार फनकार माण्हू 500 नकली ॾे थो हाणे ना जूता हाणे हिनखे ॾिनासीं त 300 वापसि मिली विया उनजी पेटी भरजी वियो वाह 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 जो अॼु से मां कई अथऊं ख़ुदा जो कसम मारो आहे नथो थिए दिलि ई नथी चए जो काथे वञी करे को मां पिना जा इहो कया कीअं इहो मतलब लॻी वई उहो खणी वञा आहे कंहिं दुकान ते उन को खुलिया वठाए ॾे वरी का बिस्कुट जी पुड़ी वठाए त ख़बर त पए हेॾे मोटाए अची बेस्तो कयासीं ॿई हथ ई खुपी वञासीं बसि चंबे जो वारो न ॾियासीं यार आहे त लॻे त नोट उहो ई तो ए चाचो कायदे आदम बि अथसि टोपी बि पातल अथसि लंबर बि अथसि हर शइ आहे हर ॻाल्हि आहे कीअं न कुली आहे मरी वियासीं ये 300 रुपया हुया उहे भी खणी वियो 200 जी मिठी चाय 100 जी अरे फिकी चाय हाय हाय मेरू तुझा पैसा हाणे छो न पींदो मिठी पीए फिकी पीए पर अॼु को बि नोट मुंहिंजो बि एतिरो सां वाइदो आहे घर वञी ज़ाल को पैसा वठां थो इहे नंढनि छोरनि जेके पिनी आया समूरनि को वठी करे शक्कर को वञी मशीन वठी ईंदुमि 10 वारे नोट खे बि चेक कंदुमि पोइ वठंदुमि न त इहे अहिड़ा खोड़ आहिनि जेके असां कोई वधीक आहिनि फ़क़ीरनि खे फुरण वारा बोय अॼु वाह जो ॾींहुं लॻो साईं ए है यार खीसे में विझंदासीं ॾिसंदी मुंहिंजी ज़ाल वरी कॾहिं सुबुह जो खणी वेंदी पाड़े वारे दुकान ते हुनखे हेॾो चश्मो पातल आहे परे को ख़बर पवंदी त असुली आहे नकुली आहे जॾहिं कंहिं दुकान वारे खे बि पादर खावां 7 ॾींहं जेल में पियो हुजां तंहिंखां पोइ उछलेसि इहो को ॿियो पादर खाए मां छो खावां फ़क़ीर जी कढां तूं अच्छा त मज़ो ॾेखारियांव न अचो अहिड़े फ़क़ीरनि खे मां सुञाणी थो हां ख़बर पियो 500 मोजा हुया असली हुनखे चई नकुली वरी हाणे असली मूंखे ख़बर आहे न इहो कंहिं महिल मोटर चोराए थो कंहिंजूं कुकड़ियूं चोराए थो हीरोनी आहे सॼो ॾींहुं वते थो नलका पटींदो काॾो बदना चोराए थो अॼु 8 कई मां त 300 रोक बि वरिता मां त 500 पंहिंजे उहे 500 बि उछले विया हे पिया था अरे हा यार हे ॾिस वाह 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 मन इहो मवाली हो 800 जो पतो असांखे लॻी वियो न लॻी वियो पंहिंजा 500 वापसि कीअं 300 हुनर असांखे फबी विया हाय असली नोट आहे वाह सलाम थी साईं सोच के अलाह ई मथां न मलियो हलो 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 चांहि वठण विया आवेसि हेॾे पी वरी तोखे होटल ते पी आया बदा चुप नंबर हेॾे ख़बर आहे पीअ तुंहिंजी मां चमो ते वरी केक ॾे घुराई वाह अब अहिड़नि हीरोइननि मवालनि फ़क़ीरनि सां टल ईअं कयो जे न त इहे न मुड़दा कंहिंजो मोटर लाहिनि था कंहिंजो नलको लाहिनि था वरी असां वरी हीरोइननि खां वधीक वाह यार वाह सलाम सोच के अल्लाह